महाराज खान ते चइबो जेको विच में ईंदो हिन दुनिया में न रहंदो। दुनिया में केर रहंदो ऐं केर न रहंदो, पग कंहिंजे सिर ते ईंदी या न ईंदी। सुंदर खान इहो तो वक्त ही ॿुधाईंदा। मारगो सरदार शेर मोहम्मद सां मिलां ऐं हुनखे हिन ॻाल्हि जो इतलाह ॾियां। पोइ हुन जेको हुकुम कयो ओए ने बालाज सां मुहालू अटकाइबो। ख़बर पवंदी मुड़ुस ऐं भाड़ीअ जी। तूं जंहिंसां मोहबत थो करीं न उहा छोकिरी ॿी ग़रीब छोकिरीअ जी ज़िंदगीअ जी दुश्मन आहे हुनजी इज़त जी। मूं उन्हनि खे ख़ुशियुनि जो यकीन ॾियारियो आहे। राज वारनि खे मौत जो डपु हुजे या न हुजे, वॾे सरदार जे डप खां न ईंदा। मुंदर मूंखे पग ॿधणी आहे, हिकु माण्हू बि न ईंदो न मूंखे को फ़र्क़ु कोन पवंदो। हिकिड़ो दफ़ो रुगो पग ॿधजी वञे पोइ ॾिठो वेंदो जेको नथो अचे। मरी त हाणे गुलबानू वेंदी, ज़मीन में हुजे भले 7 तहनि में बि हुजे तो खोटे कढंदो माल, या आसमान में हुजे उतो बि लाहे वठंदो दाग। न बख्श कंदुसि हिन गुलबानू खे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।